एसोसिएशन जे प्रेसिडेंट श्री एस प्यारा ने निवेदन कंदुस असांजे चीफ गेस्ट जो निशाल सां स्वागत कर ही बुके गुलन जो बुके आए सदाई गुलन वांगुर बर कहने खुशबू जन इन भावना सां ही बुके उदा शायर ही मिस्टर राम जोलाई के बुके
Wish you all the best. जो पत्रकार जो है मेहरबानी करें जो दामन पूर्ण कर दो उनको मैं थोड़ा जो Many happy returns of the day. जिनके साथ फोटोग्राफर हाँ एक फोटोग्राफर है हाँ जरूर बच्चे को माना ये दो बार ये ठीक है तालियां तो बजाइए Mr. Parkan asala income tax का गौतम वो बेटान क्या कहीं बड़ा मालूम जे के बड़े बदलते हुआ से अन रोटेरेंट्स एंड सब परमा केड़ा खीनाला हम जरा तंगरे मोके माफ कजो जे के मां वधी तो टाइम न आए करे नालन करा का तांजी तारीफ कया जो तुम्हारे ते पधारिया मां मिस्टर जवरानी के पर्सनली न सुञाणा ऐं न कोई हूं मूंखे सुञाणनि मां हिकु नाचीज़ माण्हू आहियां जंहिं गवर्नमेंट सर्विस करे रिटायर कयो आहे ऐं उन्हनि जे अॻियां जेको ही कमु कनि था उन जे मां शायदि ॾिसो को कमु कयो हुजे जेतोणीकि मां बि सोशल वर्कर थी रहियो आहियां पंहिंजे लाइफ में ऐं उहा मिस्टर तोलाणी जहिड़े वर्करनि खे ख़बर आहे त 54 खां वठी मां हिन समाज कार्य में लॻियल आहियां न सिर्फ़ु वाइस प्रेसिडेंट हिन संस्था जो आहियां पर सीनियर सिटीज़न जो वाइस प्रेसिडेंट आहियां जेका रोटरी क्लब ईस्ट एडॉप्ट कई आहे ऐं सॼे साईं सेवा समिति जेका 25 सालनि खां बुलाई आहे उन में मां कार्यकर्ता रहियो आहियां 6 साल कन्वीनर रहियो आहियां ऐं हींअर शेवादारी आहियां मां बैंक सिंधी संदेश भारत संदेश इकवालो प्रेम तोलाणी साहब असांजे विच में आहे मां चईंदुसि त उनजो बि असां दोशाले सां स्वागत कयूं जीअं ॿियनि पत्रकारनि जो कयो हिकु ॿी ॻाल्हि इन ख़ुशीअ में वधीक इज़ाफ़ो थो कयां हींअर रिसेंटली अखल वारे ते सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जंहिं पब्लिकली भले अनाउंसमेंट न कई हुजे पर मां अॼु हिते अनाउंस थो कयां त उनजो बहितरीन इक़बाल अवैसी जो जेको इनाम आहे अवॉर्ड आहे 11,000 रोक ऐं ट्रॉफी जेका सहयोग फाउंडेशन स्पॉन्सर कंदी आहे उहो प्रेम तोलाणी खे मिली रहियो आहे सिंधु नगर में जॾहिं जॾहिं मूंखे हैरान शानदार उस्तोन में अचण जो मौक़ो मिलियो आहे तो ये महसूस थींदो आहे त मां पंहिंजे घर मोटी आयो आहियां अॼु बिल्कुलु इन ॻाल्हि जो अहसास थी रहियो आहे तव्हां सभिनी खे साम्हूं ॾिसंदे त मां पंहिंजे परिवार में आहियां छाकाणि त ही उहे मुंहिंजे कुटुंब जा भाती आहिनि हिन उल्हासनगर सिंधु नगर जा जंहिंजे साम्हूं मुंहिंजो बचपन जिते मां बचपन में रांदियूं कई वॾो थियुसि मुंहिंजी आत्मा दिलि सॼी हिन सिंधु नगर में रहंदी भले बॉम्बे पहुचो या किथे बि पहुचो न कोई गुस्सा न मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा सजणो मंच ते वेठल हिन एसोसिएशन जा पदाधिकारी ऐं दुनिया भर मशहूरु हिकु सोशल संस्था रेड क्रॉस सोसाइटी जो उल्हासनगर यूनिट जो सेक्रेटरी ऐं तव्हां सभु बुज़ुर्ग पर दिलि खां जवान साथी सजणो तव्हांजो स्वागत ईश्वर परमात्मा प्रभु उन साईं उन मालिक जेका इंसान के जीवन बख्शी आहे
उन जीवन के तरफ उन जिंदगी के तरफ हर एक इंसान जो पंहिंजो नज़रियो है पंहिंजे निगाह सां हर इंसान ॾिसे थो के सब पुट परिवार ते उन जीवन की सीमा समझन था के धंधे व्यापार में पंहिंजी जीवन खत्म कन था के साधु संत पंहिंजी प्रभु की तलाश में पहाड़न में बियाबान में निकली वञनि था के सिर्फ मौत के खौफ में जिंदगी खत्म कन था पर के अहिड़ा शख्स आहिनि समाज जो अहिड़ो वर्ग है जेके पंहिंजे घर परिवार सां निभाईंदे पंहिंजे धंधे व्यापार के संभालींदे जीवन में कुछ समय कढनि था जो समाज के तरफ पंहिंजे क़ौम के तरफ पंहिंजे देश के प्रति समाज की तरफ पंहिंजी विख अॻियां वधाइनि था मूंखे बेहद खुशी है तो तव्हांजी संस्था सेंट्रल गवर्नमेंट जेके रिटायर्ड तव्हां नौकरी मां जॾहिं रिटायर्ड थिया उन वक़्तु हार जी न पर सरगर्म थी करे अॻियां वधिया सरगर्म थियण जो मतलब यह है तो न समाज के तरफ जेको तव्हां पंहिंजो मदद जो हथ वधायो पंहिंजे हक़नि खे हासिल करण जे लाइ लड़ण सां गॾोगॾु पंहिंजे समाज की तरफ फर्ज़ हिकु जेको तव्हां एहसास कयो मदद जो शेवा भाव जो उन में तव्हां सरगर्म थिया मां सम्झां थो इहो मदद जो हथ असांजे लाइ असांजे क़ौम लाइ लाभदायक साबित थींदो छो